कश्मीर के कचवारनि इलाक़नि मिठड़ी डोमीवाली मसूवाला कच्चो कश्मीर खोसकी ऐं खेराली समेत ॿियनि मुख़्तलिफ़ इलाक़नि में कणिक जी फसल ते ख़तरनाक वायरस जे हमले सबबि कणिक जो फसल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। कच्छ जे आबादगारनि ख़ैर मोहम्मद सोलंगी, साजिद अली मज़ारी, शबीर में चाचड़ ॿुधायो त 1.5 महीनो अॻु माकड़ जे हमले सबबि कणिक जी फसल खे नुक़सानु पहुतो, लेकिन सरकारी सतह ते माकड़ जे ख़ात्मे लाइ के बि उपाउ न वरिता विया ऐं स्प्रे वग़ैरह न कराए वियो। हुननि ॿुधायो त आबादगारनि पंहिंजी मदद पाण तहत कणिक समेत ॿियनि फसलुनि ते लथल माकड़ खे भॼाए वधीक नुक़सान खां बचाए वरितो ऐं हाणे ओचितो वरी कणिक जे फसल ते ख़तरनाक वायरस जे हमले सबबि कणिक जो फसल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते तदारुक करे उन्हनि खे वधीक नुक़सान खां बचायो वञे। गढ़ी ख़ैरो में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तंज़ीमुनि पारां 40 ॾींहं बि शहर जा मसइला हल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो जारी रखियो वियो। शहरियुनि पारां हथनि में पंफलेट खणी तक जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। एहतिजाज जी रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी पंजकुले चौक ते पहुती, जिते शहरियुनि पारां ॿिनी पासनि खां रोड बंदि करे धरणो हणियो वियो, जंहिंजे सबबि सिंध बलूचिस्तान सां लॻंदड़ रोड मुकमल बंदि थी वियो। गाॾियुनि जूं टीगियूं क़तारूं लॻी वियूं। इन मौक़े ते एहतिजाजी रैली खे बलूचिस्तान नेशनल पार्टी जे अॻवान ईद मोहम्मद बुरी ख़िताब कंदे चयो त तक जे चूंडियल नुमाइंदनि खे ज़रो बि शहर जो अहसासु न आहे। अॼु 40 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर हिकु बि मसइलो हल न आहे थियो। हुननि चयो त हुननि जा मुतालबा जाइज़ आहिनि, जिन जे हल लाइ हू हर हद ताईं वञण लाइ तयारु आहिनि। पीर ॻोठ ॻोठ फतहल्ला घुमरो जे रहवासियुनि पारां आपाशी अमले ऐं मिटी चोर माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि उस्ताद हबीबुल्लाह घुमरो, एहसान घुमरो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त असीं ॻोठ फतहल्ला घुमरो जा ॻोठाणा अबल व आमद निकिरंदड़ शाख आबाद माईंदड़ मां पंहिंजूं ज़मीनूं आबाद कंदा आहियूं, पर जॾहिं खां मथां पाणी बंदि थियो आहे त इरीगेशन अमलो ऐं मिटी चोर माफ़िया मिली करे मिटी विकिरो करे शाख जे कपर खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। हुननि चयो त शाख जा कपर कमज़ोर थियण करे ज़मीनूं ऐं घर ॿुॾण जो अंदेशो पिणु आहे। हिन वक़्तु असीं शाख जे कपरनि कमज़ोर हुजण करे सख़्तु परेशान आहियूं। हुननि अपील कई त जवाबदारनि ख़िलाफ़ कोर्ट सगूरी जे हुकुम मूजिबि मिटी चोरी जो केस दाख़िल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk